अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारू मिटमली रजा सबई मुँह सरदार हशर वेल हिसाब में जॾे मोहिब थींदा महदार। उतलोयन वारा लख हज़ार पर मारू मंझन हिकिड़ो। पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीणु आहियां अच वाहर थिम वसील। दाता मुंहिंजे दिल खे दे दिलासा दलील। ज़िल्लत कयो मुज़लील रस बादशाह बग़दाद जा। हमदई सलात खां बाद काबिल एहतराम उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तो भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजा प्यारनि मुसलमाननि भाइरनि जे ख़िदमत में हिकु आयत करीमा जो कुछ हिस्सो तिलावत करण जो मूं शरफ़ हासिल कयो आहे। दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मोनाचीज़ खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो
ऐं उन सां गॾु रमज़ानुल मुबारक जी फज़ीलत, बरकतूं, रहमतूं, रोज़े जी बरकत। पोइ जीअं त अव्हांखे ख़बर आहे अॼोको ही प्रोग्राम जीअं त माहवार हलंदड़ आहे, अव्हां जे हिन ॻोठ हिन मस्जिद जे जमात जे तरफ़ां ही यारहीं शरीफ़ जे सिलसिले में माहवार प्रोग्राम थींदो आहे। पर रमज़ानुल मुबारक ऐं रबीउ सानी खे ख़ासि तौर ते यारहीं वारे दिलबर दस्तगीर सां हिकु ख़ासि निस्बत आहे। उहा इंशा अल्लाह अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। सुहिणे बादशाह पीर जूं ॻाल्हियूं अव्हां खे ॿुधाइबियूं, कुझु दोस्तनि जूं फरमाइशूं आहिनि उहे अर्ज़ु रखबियूं। हाणे वॾे आवाज़ ज़ौक़ शौक़ सां मदीने जे ताजदार अड़ियनि जे आधार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन वरी प्यारा मुसलमान भाइरो, टे रमज़ानुल मुबारक ते मदीने जे ताजदार जी भलारी न्याणी, पाक न्याणी अम्मा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अन्हा जो विसाल मुबारक आहे। वरी अॻिते हलो त 10 रमज़ानुल मुबारक ते अल्लाह साईं मदीने जे साईं खे बग़ैर क़त्ल जे, बग़ैर लड़ाई जे अल्लाह साईं मक्को पाक फतह करे ॾिनो। 10 रमज़ानुल मुबारक ते शानदार अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे मक्के पाक जी फतह नसीब फरमाई। वरी थोरो अॻिते हलो त 17 रमज़ानुल मुबारक ते इस्लामी वॾी जंग लॻी, जंहिं जंग जो नालो जंगे बदर आहे, जेका पहिरीं लड़ाई थी, पहिरीं जंग लड़ी वई, उन जंग जो नालो जंगे बदर आहे। ओ मुंहिंजा प्यारा, जंगूं खोड़ थियूं पर हीअ पंहिंजे नमूने जी अजीब ग़रीब जंग हुई, जेका 17 रमज़ानुल मुबारक ते रोज़े जे हालत में मुसलमाननि काफ़रनि सां कई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात 17 रमज़ानुल मुबारक ते अल्लाह पंहिंजे हबीब खे मदीने जे साईं जे ग़ुलामनि खे शानदार फतह नसीब फरमाई। वरी अॻिते हलो 21 रमज़ानुल मुबारक ते मौला अली शेरे खुदा अमीरुल मोमिनीन फातिह खैबर हज़रत सैयदना अली शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत मुबारक आहे। 21 रमज़ान खां अॻिते हलो त मुंहिंजा प्यारा दोस्तो, वरी 27वीं रात अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन महीने में क़द्र वारी रात लैलतुल क़द्र असां ग़ुलामनि खे मदीने जे साईं जे सदके अता फरमाई आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, 80 साल जो ओ जागो इबादतूं हिकिड़े पासे, इन रात जो ओ जागो इबादत हिक पासे। हिकिड़े माण्हू जी 82 साल उमिरि हुजे, 82 साल जागे, 82 साल पियो नफ़िल पढ़े, नेक अमल करे, उन सॼी इबादत जो सवाब हिकिड़े पासे, ऐं 27वीं जी रात लैलतुल क़द्र वारी रात में ओजागो करण, उन में इबादत करण, क़ुरान पाक जो पढ़ण, नफ़िल पढ़ण, इहो ओजागो इन रात जी इबादत जो सवाब हिकिड़े पासे। वरी मुंहिंजा प्यारा 27वीं रमज़ान जे ॾींहुं 27वीं तारीख़ ऐं उन वक़्त जी ॻाल्हि थो करियां जॾहिं तारीख़ रमज़ान जी 27वीं हुई, 14 अगस्त तारीख़ हुई त असांखे अल्लाह साईं पाकिस्तान अता फरमायो। 27वीं जे ॾींहुं प्यारा मुसलमान रमज़ान शरीफ़ जो
महीनो हुयो उन खां अलावा ॿियूं खोड़ सारियूं हिन महीने जूं बरकतूं भलायूं आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात फरमायो मुझे महबूब जा ग़ुलाम हो असां अवां खे रमज़ान शरीफ महीनो अता फरमायो आहे रमज़ान शरीफ जा अवां खे असां रोज़ा अता फरमाया आहिनि ही उहो महीनो आहे जो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नुज़हतुल मजालिस में अल्लामा अब्दुर्रहमान शाफ़ई सफूरी रहमतुल्लाह अलैह रवायतो नक़ल फरमायो पान फरमान था मदीने जे साईं फरमायो तमाम मेराज वारी रात सिदरतुल मुंतहा वारे मक़ाम में जॾहिं पहुतुसि सिदरा जो मूं दौरो कयो मूंखे हिकिड़ो मलाइक मिलियो जै मलाइक जा मथा 1000 हा अब बिन मथन वारो बार कुदरत के पैदा तो थे ते मिटिया वारा उनके खणियो जिन तो बाबा बिन मथन वारो बार या ब हथर उन बार जा या उन जो टे उन जा पैर वगैरह एड़ी सूरत वारो बार पैदा थे तो मुझा प्यारा टीवी अखबार जेडा तेडा या गाल हलंदी आ पर आऊं चवा तो अजब वारो ओ खुदा जो मलाइक हो जो मदीने जा साईं ता फरमाइन उन जा 1000 मथा हा ऐं हिकिड़े मथे में 1000 चेहरा हा मुंह हा हर मुंह में मुझा प्यारा 1000 वात हा उन वातुन में ज़बानूं हुयूं ओ अल्लाह जो जिक्र करे रहियो हो हर ज़बान सां अल्लाह जो जिक्र करे रहियो हो मुख़्तलिफ़ ख़ुदा जा नाला पुकारे रहियो हो जॾहिं असां उते पहुतासीं उन मलाइक वटि मूं सलाम कयो पर हू अल्लाह जे मोहब्बत में अहिड़ो मस्तानो लॻो पियो हो जो हुन मुंहिंजे सलाम खे शायदि कोन ॿुधो त जिब्राईल अलैहिस्सलाम वेझे वञी उन मलाइक खे फरमायो ओ मलाइक सगोरा जई हस्ती तोखे सलाम कयो आ सो लौला कलमा जो शहंशाह आए बिनी जहानन जो सरदार आ अल्लाह हबीबा नबियन जो इमाम आ वो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे वो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे और हसीनों में हसी ऐसे के महबूबे खुदा ठहरे जिब्राईल अगते वयो फरमायो ओ मलाइक अल्लाह जे हबीब अवां खे सलाम कयो आ उठी महबूबन जो इस्तक़बाल कर ओ खुदा जो हबीब आ जंहिंजे लाइ अॼु सारो जहान इस्तक़बाल में आ सतन मलाइकन जा सतन आसमानन जा मलाइक जे इस्तक़बाल में आहिनि अॼु खुदा पाक जी इबादत तस्बीह हम्द सना मलाइक छॾे मदीने जे ताजदार जे इस्तक़बाल जे ला बीठाल अज हर ज़बान ते आ तो मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मुस्तफ़ा है दाबुर जा दीदार अहामा आया नजर अनवर अहामा दाबुर जा दीदार अहामा आया नजर अनवर अहामा जहीं तोखे ॾिठो ते
रब खे ॾिठो जहीं तोखे ॾिठो तंहिं रब खे ॾिठो क़ुरान ॾिनी गवाही आ मुस्तफ़ा मुस्तफ़ा प्यारा मुसलमान भाइरो जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो मलाइक सगोरा मदीने जो ताजदार आयो आ उठे सलाम जो जवाब दे इस्तकबाल कर अल्लाह जे हबीब फरमायो मलाइक सगोरो जंहिंजा हजार मथा हर मथे में हजार मुंह चेहरा हर मुंह में हजार ज़ुबानों जैसा अल्लाह जे हमद तस्बीह बयान करे रहो हो उठी बीठो सलाम जो जवाब ॾेई वे ज्योति मूंखे पंहिंजी पेशानीअ ते चुमी ॾिनो पेशानीअ ते चुमी ॾेई समझो भाकुर पाए अर्ज़ कई सोना अवां खे लख लख मुबारकूं हुजनि जो अवां खे रब रमज़ान शरीफ जो महीनो ॾिनो आहे जंहिं रमज़ान जे सदके अवां जी उम्मत खे ख़ुदा बख़्शे छॾियो आहे मदीने जा अमीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खे लख लख मुबारकूं हुजनि जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अवां जे सदके अवां जे उम्मत खे अहिड़ो महीनो अता फरमायो आहे जेकॾहिं अवां जी उम्मत थोरी महिनत कई त क़यामत वारे ॾिहाड़े जॾहिं महशर जो मैदान लॻंदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जिते अल्लाह जा मिठड़ा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवा फरोज़ थींदा कुल अंबिया किराम हूंदा औलिया सिद्दीकीन शुहदा सालीन सब हूंदा हुन महशर जे मैदान में जिते सिज सवाने जे बराबर लहींदो ज़मीन टामे वांगुरु तपी वेंदी माण्हू पगर खान पगर पिया ॻाड़ींदा नफ़्सा नफ़्सी जो अलम लॻंदो 50,000 साल जो मुंहिंजा प्यारा दोस्तो ॾींहुं हूंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो संग पसी सरही न थी मता पिरी पंहिंजो न कनि हिन दर मथे दादलियूं रुअंदियूं रत वञनि हितां ॿारो चनि कई लोधे कढियूं सभिनी खे मदीने जे साईं जी शफ़ात जो आसरो उम्मीद अल्लाह वारनि जी सिफारिश मुंहिंजा प्यारा कंहिंखे हज जो इंतज़ार कंहिंखे मस जो इंतज़ार नमाज जो इंतज़ार कंहिंखे मुंहिंजा प्यारा कहिड़े हीले वसीले जो इंतज़ार हूंदो हर माण्हू मुंहिंजा प्यारा उन ॾिहाड़े परेशान हूंदो सवाने जे ते सिज लथल हूंदो सितारे टूट जाएंगे ज़मीं पर ज़लज़ला होगा सितारे टूट जाएंगे ज़मीं पर ज़लज़ला होगा मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा हाँ हज़रत साईं सखी सैयदी क़िबला साईं पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी नूराई शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह पान फरमाइनि था ओ जित हलंदो हुल हशर जो मुश्किल संदे मैदान में जित हलंदो हुल हशर जो मुश्किल संदे मैदान में उत कर लहज मुंहिंजी करीबा अच जा हशर जे आस पास उत कर लहज
मुंहिंजी करीबा अच जा हशर जे आस पास अज दर्द मां दाहूं कयम दोस्त दर जे आस पास जे जियरे जानब नामनी अच जाए कबर जे आस पास ज़ईफ़ हिन ज़ैनल संदी कज ज़मानत मुश्किल संदे मैदान में ज़ईफ़ हिन ज़ैनल संदी कज ज़मानत मुश्किल संदे मैदान में पुल ओकारे पार कजा अच जा हौज़ कौसर जे आस पास अच जा हौज़ कौसर जे आस पास अज दर्द मां दाहूं कयम दोस्त दर जे आस पास जे जियर जानब ना मिली अच जा कबर जे आस पास उन दिहाड़े 50,000 साल वारे दी हर कंहिंखे इंतज़ार हूंदो मदद जो ख़ास मदद मदीने वारे साईं जी थींदी जने अल्लाह जा महबूब सजदो फरमाईंदा सजदे खां बाद रब इजाज़त ॾींदो त हाणे सिफ़ारिशूं क़बूलन पोइ मस्जिदूं सिफ़ारिश कंदियूं मुंहिंजा प्यारा बैतुल्लाह सिफ़ारिश कंदो हज नमाज रोज़ो वग़ैरह अनेक अमल क़ुरान पाक सिफ़ारिशूं कंदा पर अचानक अचानक हिकिड़ी अहिड़ी शइ ज़ाहिर थींदी जो सुभान अल्लाह जीअं जो असां तव्हांजी नज़र पवंदी त सभई माण्हू ओॾे निहारींदा मलाइकनि खां पुछंदा त ही कहिड़ी शइ आहे मलाइक फरमाईंदा आहे रमज़ानुल मुबारक जो महीनो अची रहियो आहे अल्लाह जी बारगाह में रमज़ान शरीफ अची रहियो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जी बारगाह में रमज़ान मुबारक जी आमद थींदी सभई माण्हू चिकचिकाए नज़रूं रमज़ान शरीफ में निहारींदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो ऐ रमज़ान शरीफ तुंहिंजी हाजत छा आहे सल कहिड़ी तोखे तुंहिंजी हाजत आहे सवाल कर मां तोखे अता फरमायां त रमज़ान शरीफ अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला मूंखे अॼु इजाज़त ॾे मूंखे अॼु इख़्तियार ॾे जिन मूंखे सुञातो मुंहिंजो क़दुरु कयाऊं रोज़ा रखियूं तरावी पढ़ियाऊं मुंहिंजा मौला जिन मुंहिंजो अदब एतिराम कयो अॼु इजाज़त ॾे त उन्हनि जा हथ वठंदो जन्नत भेड़ो कंदो अचां अल्लाह साईं रमज़ान शरीफ जी सिफारिश क़बूल फरमाईंदो पोइ रमज़ान शरीफ खे रब इजाज़त अता फरमाईंदो ऐ रमज़ान शरीफ तोखे इजाज़त आहे जिन तोखे सुञातो जिन तुंहिंजो क़दुरु कयो एहतराम अदब कयाऊं तो में रोज़ा रखियूं नेक अमल कयाऊं अॼु तोखे इजाज़त आहे भरियूं भाकर भरे जन्नत भेड़ा कंदो तॾहिं चवंदाऊं उथो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा उथो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा पंहिंजे इलाक़नि में ज़मींदार हूंदा आहिनि ज़मींदार पोइ 5 एकड़नि वारो बि ज़मींदार आहे 10 एकड़नि वारो बि ज़मींदार आहे केटी जो मालिक ज़मींदार आहे पर असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि अॼु बि चंदो जेके जागीरनि जा मालिक आहिनि नवाब गैबी ख़ान खे 9,09,999 जरेब बनी आहे जागीर यानी आशिक फरमाए
तो रमज़ान शरीफ में रहमत बादल वांगर कर वसंदी आ, जागीर वांगर वसंदी आ। उठो जागो मुसलमानों, वठो जागीर जन्नत जा। मुबारक हिन महीने में, मुबारक हिन महीने में वसन बादल था बरकत जा। उठो जागो मुसलमानों, वठो जागीर जन्नत जा। उठो जागो मुसलमानों, वठो जागीर जन्नत जा। अदा खुली व्या दर बेहतल जा, थिया दर बंद दोज़ख जा। खुली व्या दर बेहतन जा, थिया दर बंद दोज़ख जा। ॾिसो खणो पल पल मलाइक प्या, खणो पल पल मलाइक प्या। अचन अंबार रहमत जा। उठो जागो मुसलमानों, वठो जागीर जन्नत जा। उठो जागो मुसलमानों, वठो जागीर जन्नत जा। जागीरन के हिसाब से अल्लाह पाक हिन महीने में रहमत वराए रहियो आहे। रहमतुन जे जागीरन जो खुदा पाक उनखे मालिक बनाईंदो आहे, जेको रमज़ान खे सुञाणंदो आहे, जेको रमज़ान शरीफ़ जी इज़त कंदो आहे, रमज़ान शरीफ़ जो क़दुरु कंदो आहे, रमज़ान शरीफ़ में जागंदो आहे, अल्लाह जी इबादत कंदो आहे। ओ मुंहिंजा प्यारा, उहो रहमत जे जागीरन जो मालिक थी वेंदो आहे। जन्नत में खुदा उनखे जागीर अता फरमाईंदो। दुआ कयो शाल असां रमज़ान खां राज़ी थी वञूं, रमज़ान शरीफ़ असां खां राज़ी थी वञे। चओ आमीन। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। प्यारा मुसलमान भाइरो, हे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। मूंखे अञा ॿिया मौज़ू बि बयानु करणा आहिनि। मूं मुख़्तसिर सिर्फ़ तव्हांखे हिकु ॿ रवायत ॿुधाई आहे। हाणे वरी रमज़ान शरीफ़ जी जेका ख़ासि इबादत आहे, उहा इबादत आहे रमज़ान शरीफ़ जो रोज़ो। असां कराची वारनि ते कुझु महिरबानी थी आहे। रोज़ो 16 कलाक जे वेझो आहे, लॻभॻि 16 कलाक थियो था वञनि, पर मौसम सां वटि कुझु बहितर। बाक़ी हैदराबाद गुज़र त पोइ ख़बर पए अॻिते को मोमिन रोज़ो रखंदो। हा साईं, गर्मियूं चोट जूं आहिनि, उते बि को मोमिन ख़ुदा जो बानो उहो रोज़ो रखंदो, रोज़े खे संभालींदो। हर माण्हू जी जाइ न आहे। बाक़ी असां वारे हिन इलाइक़े सां भली कुझु रोज़ो डिघो आहे, पर पोइ बि अल्लाह पाक महिरबानी फरमाई आहे, मौसम बहितर आहे, मौसम बहितर आहे। मुंहिंजा प्यारा, ॾुखियो सुखियो जंहिं बि रोज़ो रखी ॾींहुं गुज़ारियो अल्लाह जे रज़ा वास्ते, जंहिं शख़्स रमज़ान जो रोज़ो रखियो, मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह साईं तो फरमाए त रमज़ान शरीफ़ जे रोज़े जी जज़ा जन्नत बेहिश्त कोने, हूरूं कोने, सवाब कोने। रोज़ो ख़ासि मुंहिंजे लाइ आहे, उन रोज़ेदार जे लाइ जज़ा मां रब पाण आहियां। नमाज़ जो सवाब, हज ज़कात जो हिकिड़ो सवाब मुक़रर आहे, पर रोज़े जो सवाब मुक़रर कोन्हे। अल्लाह सीधो फरमाए तो रोज़ो मुंहिंजो आहे, मुंहिंजे लाइ, ऐं मां रोज़ेदार जे लाइ।
उन जी जज़ा मां रब आहियां। उलमा किराम इन रिवायत जी तशरीह बयान कनि था। अल्लाह साईं रोज़ेदार जो आ, रोज़े जी जज़ा पाण रब्बा। उलमा किराम फरमाइनि था इन जी तशरीह हीअं सम्झो, तफ़सील हीअं सम्झो त जेको रोज़ेदार आ सो अल्लाह जो थी थो वञे, रब उन रोज़ेदार जो थी थो वञे। फ़र्क़ु नथो थिए। रोज़ेदार रब जो, रब रोज़ेदार। हिकिड़ी वजह, हिकिड़ी तशरीह। ऐं ॿी उलमा किराम फरमाइनि था हदीस बि आहे त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जीअं मूं अव्हांखे निज़ारा ॿुधाया हशर जे मैदान जा, इहो सिस्टम लॻो पियो हूंदो, हिसाब किताब पियो हलंदो। के निमाज़ जे सदके पिया जन्नत में वेंदा, के सखावत जे सदके पिया वेंदा, के रहमदिली जे सदके पिया वेंदा, के सुठनि अखलाकनि जे सदके पिया वेंदा, के हज उमरे जे सदको, को कहिड़े अमल जे सदके, को कहिड़े अमल जे सदके जन्नत माणींदो, बख़्शिश माणींदो। पर मुंहिंजा प्यारा बेहिश्त जा 8 दरवाज़ा न 8, उन्हनि मंझा 7 दरवाज़ा खुलंदा, पर हिकिड़ो दरवाज़ो जंहिंजो नालो आहे बाबे रैयान, उहो बाबे रैयान बंदि हूंदो जेको मख़सूस रोज़ेदारनि जे लाइ तयारु थियो आहे। उन बाबे रैयान खां सिर्फ़ रोज़ेदार गुज़रंदा, दाख़िल थींदा, ॿियो केर बि माण्हू उतां दाख़िल गुज़री कोन सघंदो, दाख़िल थी कोन सघंदो। उहो दरवाज़ो बंदि हूंदो। रोज़ेदार अल्लाह खे अर्ज़ु कंदा, बारी ताला असां तुंहिंजे लाइ बुख उञ बर्दाश्त कई, 16 कलाक कोन खाईंदा हुआसीं, 16 कलाक असां तुंहिंजे लाइ रोज़ो रखियो। बारी ताला अॼु असां त ईअं थे सम्झो हक़ असांजो आहे, अॻ में बेहिश्त में असीं वेंदासीं, पर असां वारो दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे, बाबे रैयान बंदि लॻो पियो आहे। अल्लाह पाक फरमाईंदो, रोज़ेदारो तकड़ न कयो, अवां फिलाने मैदान में रोज़ेदार गॾु थी बीहो, मां हिननि जो हिसाब करे वठां। मां अव्हांखे ॿुधायो हो दुनिया में त रोज़े जी जज़ा मां रब आहियां, सवाब मूं अव्हांखे कोन ॿुधायो। हाणे तरसो सब्र कयो, हिननि खां रवानो करे पोइ मां अॼु सभई पर्दा हटाईंदुसि, अॼु मां सभई घूंघट हिजाब हटाईंदुसि। अवां रोज़ेदारनि खे धो कराए दीदार कराईंदुसि। अल्लाह साईं पंहिंजो दीदार कराईंदो रोज़ेदार। ही वॾो एज़ाज़, वॾो एज़ाज़ आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो। उहो दीदार जंहिंजे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहंनि जो रोज़ो रखियो, 40 रातियूं वो जागो करे तूर सीना जबल ते वञी पहुता। अल्लाह खे अर्ज़ कई, मुंहिंजा मौला मूंखे दीदार करा। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, लन तरानी, ऐ मूसा कलीम अल्लाह तू मूंखे हरगिज़ ॾिसी कोन थो सघी, न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे, न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफ़ा देखे। अल्लाह से फरमाइंदो, मूसा कलीमुल्लाह तव्हां मूंखे नथा ॾिसी सघो, लन तरानी मूंखे नथा ॾिसी सघो। हाँ, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, रोज़ेदार ईंदा मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम, उन्हनि जे लाइ पर्दा हटी वेंदा, घूंघट हिजाब हटी वेंदा। मां उन्हनि रोज़ेदारनि खे खुले आम पंहिंजो दीदार कराईंदुसि। हाणे थोरो अंदाज़ो था लॻायूं, अंदाज़ो रब जे दीदार। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं 39 हिस्सा हुस्न जा अता फरमाया। घणा? ऐं रब करीम पैदा घणा हिस्सा कया हुस्न जा? 40। बाक़ी घणा बचा? 1।
हिकिड़ो सॼी दुनिया में विरायल आहे। हे गुलनि खे सूरत आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इंसानी ज़ात इंसानियत खे सूरत आहे, वणनि खे आहे, जानवरनि खे, जेको जिते इहो सभु हिकिड़ो हिसो विरायल आहे। हिकिड़ो हिसो विरायल 39 हिसा हज़रत यूसुफ खे अल्लाह साईं अता फ़रमाया। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त यूसुफ अलैहिस्सलाम केॾो सुहिणो हुयो। जॾहिं मिस्र जो बादशाह थियो, मिस्र जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, त ॾुकार जो साल अची वियो। ॾुकार मुल्क में मींहं बंदि थी विया, माण्हू मरण ते अची विया, पोखूं ख़तमु थी वियूं, आबादियूं सड़ी वियूं, खूह सुकी विया, दरिया वाह सुकण लॻा। पोइ माण्हू आया हज़रत यूसुफ साईं, ॾाढी बुख लॻी आहे, अनाज खुटी वियो आहे, तूं मुल्क जो बादशाह वाली आहीं, असांजी तोखे पारत आहे, असांखे अन्न ॾे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो तव्हां वियो ऐं तव्हांखे अन्न ॾियां। पाण छा कयूं? ताज़ो वज़ू कयूं। वज़ू करे अल्लाह जी बारगाह में नफ़ल पढ़ियूं, बरक़ा सां नफ़ल पढ़ी, मुंहिंजा मौला तो मूंखे मिस्र जो बादशाह त बणायो आहे, पर हाणे ख़ल्क़ अची वेठी आहे। को चए थो अन्न ॾे, को अटो, को पाणी, जो सवाल लॻो पियो आहे, छा कयां? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, यूसुफ सोना तोखे असां 39 हिसा हुस्न जा ॾिना आहिनि, तूं पंहिंजे चेहरे ते कपिड़ो पाए घुमंदो आहीं। जेको तोखां अटो अन्न घुरे, सॼो चेहरो खणी न ॾेखार, सिर्फ़ु घूंघट ई हटा। माना हीअं कंदो वञ, हीअं कंदो वञ, जेको तुंहिंजी हिकिड़ी झलक ॾिसंदो न, उनखे 3 महीना बुख उञ कनि। अटो यादि रहंदो, न अन्न यादि रहंदो। जेको तोखे ॾिसंदो तुंहिंजे इश्क मोहबत में मस्तु थी वेंदो। हाणे हज़रत यूसुफ केॾो बि सुहिणो आहे, पर पैदा ख़ुदा जो कयो। हाणे जॾहिं ख़ुदा जी मख़लूक यूसुफ जे हुस्न जो इहो कमाल आहे, त बनाइण वारे रब जे हुस्न जो कमाल छा? असांजे मुल्क जो वॾो वली कामिल सुल्तानुल आरिफीन, आरिफ चवंदा आहिनि उलमा किराम वेठा, आरिफ उनखे चवंदा आहिनि कि पंहिंजे रब खे सुञाण। उहो आरिफ सुल्तान बाहू सिर्फ़ आरिफ न आहे, आरिफनि जो बादशाह। पोइ साईं जॾहिं दहली विया हुआ, दहली इहो वॾो वाक़ियो आहे, कंहिं वक़्तु ॿुधाइनि, पर हींअर सिर्फ़ु इशारो। दहली विया, उते हज़रत पीरान पीर बादशाह पीर जो बचिड़ो हो, साईं हज़रत सैयद अब्दुर रहमान दहलवी जीलानी रहमतुल्लाह अलैह, उन्हनि वटि विया हुआ हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह। पोइ साईं सिर्फ़ु दस्तगीर जे बचिड़े हज़रत साईं ख़्वाजा अब्दुर रहमान दहलवी कुछ भी पढ़ायो कोन, को ज़िक्र जा दफ़्तर न, सिर्फ़ु फरमायूं बाहू चओ अल्लाहू अल्लाहू जो इस्म पाक ॾिनऊं। सुल्तान बाहू तो फरमाए त पर्दा हटी विया, मूं पंहिंजे रब खे ॾिठो, मुर्शिद कामिल मूंखे पंहिंजो रब ॾेखारियो। हाणे जंहिं मुर्शिद रब ॾेखारियो, रब जी सुञाणप ॾिनई, सुल्तान बाहू उन्हनि जे लाइ तो फरमाए त हे तन मेरा जे चश्मा होवे, ए तन मेरा जे चश्मा होवे, ते मैं मुर्शिद वेखना रजा मुडे लख लख चश्मा हिक खोला हिक कज्जा हो। इतना डिठिया मैनू सब्र ना आवे, होर किथे वल भजा हूं।
मुर्शिद दा दीदार है बहू मैनू लख करोड़ा हजा हो जे मुर्शिद कामिल रब रब जी सुञाणप ॾिनी उन मुर्शिद जो कॾहिं दीदार घुमंदे फिरंदे थियो त काश हे 1000 अखियूं हुजनि हिकिड़ी अख ढो करे उनखे बंदि करे वरी ॿी अख खोलिया उहा ढो करे हा त 3 अख खोले पंहिंजे मुर्शिद खे ॾिसां लूलू दे मुंड लख लख चश्मा हिकु खोलां त हिकु कजां यानी हिकिड़ी बंदि कयां त ॿी खोले पंहिंजे मुर्शिद जो दीदार प्यारा मुसलमान भाइरो सखी सुल्तान बाउदो फरमाए मुर्शिद जे दीदार जो यो मज़ो आ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाउ कामिलन जे दीदार में यो मज़ो आ त रब करीम जे दीदार में छा मज़ो हूंदो ऐं हज़रत यूसुफ हसीना हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुस्ना ई बि नुक्तो ॿुधो ऐं मदीने वारे साईं वटि हुस्न न नूर आहे अल्लाह पाक जो नूर आहे इन जे करे मदीने जे साईं जो हुस्न हज़रत यूसुफ खां मथे ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलन हिक पासे हुनन सभिन जो बोलन हिक पासे मुझे अरबीअ जो बोलन हिक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी यूसुफ जो घुंड खोलन हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्कन हिक पासे अवां पहिरीं ॿुधो न रवायत में त अल्लाह सी फरमाए त सॼो खणी पर्दो न हटा थोरो घूंघट थोरो पला हीअं कर बस आशिक महेश्वर रहमतुल्लाह अलैह बि फरमाए त यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्कन हिक पासे साईं सर मुर्कन अम्मा आयशा सिद्दीक़ा थी फरमाए रात जो दिए जे सोजरे में कपड़ा पई सुबियां तो ओचतो दियो भी विसामी सुई भी किरी पई हाने को ऊंधाई रात सुई नजर न पई अचे अचानक मदीने जा साईं इशा जी नमाज पढ़ी असां जे दौलत खाने में जलवा फरोज थिया हीअं जो मदीने जा साईं घर मुबारक में दाख़िल थिया ईअं लॻो ॼण सिज उभरी आयो आहे घर रोशन थी वियो मूं पंहिंजी सुई बाक़ाइदा उन सोजरे में लधी ॾिठी तॾहिं अम्मा फरमाईंदी ओ आसमान ख़ुदा तोखे बि सिज ॾिनो आहे मां अबू बकर जी न्याणी खे बि रब सिज ॾिनो आहे तुंहिंजो सिज उभरंदो आहे पात फजर सुबुह जो उभरंदो आहे मुंहिंजे महबूब जे उभरण जो मौसम आहे कान का मुझे हबीब जे निकरण जो टाइम कान को कोने को जॾहिं जी चाहे निकरी पवंदा आहिनि ऐ आसमान तुंहिंजो सिज पहिरीं अमीरनि जूं बिल्डिंगूं रोशन कंदो आहे पोइ ग़रीबनि जे घरनि में रोशनी विझंदो आहे पर मुंहिंजो सिज पहिरीं रोशनी ग़रीबनि मिसकीननि ते विझंदो आहे
अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल खां काफ़िरन पुछो जॾहिं मुंहिंजा प्यारा हज़रत बिलाल साईं खे मदीने पंहिंजो मके पाक जे घिटियुनि में गलियुनि में काफ़िरन जा ॿार ओ मुंहिंजा प्यारा पेरनि में रसियूं हथनि में जंजीरूं पोइ गिरींदा हा हज़रत बिलाल साईं खे पुठनि मुबारकनि में मुंहिंजा प्यारा ज़ख़्म थी वेंदा हा खल लही वेंदी ही वो गिरींदा हा पर जॾहिं उहे पाण थकंदा हा त हज़रत बिलाल जे ज़ुबान ते हूंदो अल्लाहु 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 पींघड़े में बाहर बोले अल्लाहु अल्लाहु चींगड़े में नार बोले अल्लाहु 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 पींघड़े में बार बोले अल्लाहु प्यारा मुसलमान भाइरो अल्लाहु ऐं मोहम्मद मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िर पुछंदा हा बिलाल हवा खे मदीने जे साईं कहिड़ो नशो प्यारियो आहे हेॾियूं मारूं हेॾियूं सख़्तियूं बुखूं वञूं वो भी जॾहिं होश में अचो था अल्लाह जो नालो ज़ुबान ते आ मदीने जे साईं जे जो नालो मुबारक अवां जे ज़ुबान ते आ अवां छा ॾिठो आहे उते हज़रत बिलाल पियो फरमाए अदा के पुछण वारो कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार हैं जैसे मेरे सरकार हैं वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार हैं जैसे मेरे सरकार हैं वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह जे महबूब करीम खे रब पंहिंजो नूर अता फरमायो हो नूर अल्लाह नूर इन जे करे रब खां बाद अगर को हसीना तो आमिना जो लाल मदीने जो साईं आ खुदा जो कसमा क़यामत जे ॾिहाड़े जंहिं वक़्त में नज़र पवंदी पर कब्र में जॾहिं मदीने जे साईं जो दीदार थींदो हूँ तो विछड़ी हलंदासीं वग खां विछड़ी हलबो राज खां विछड़ी हलबो बच्चा बार छॾबा मुंहिंजा प्यारा अजीब जुदाई जी घड़ी हूंदी है हितां लॾड़ो खणी लालण लॾींदा पिया वञनि हाय हितां लॾड़ो खणी लालण लॾींदा पिया वञनि प्यारा पिरी पहाड़ो छॾे मुहड़ो मटींदा पिया वञनि कालहा जेकी कठे अॼु से कोन्हे हिते कालहा
जेकी कठे अज से कोन हिते महबूब मू मिस्कीन खां अदा मुहड़ो मटींदा पिया वञन हाय हाय हितां लडड़ो खणी लालण लॾींदा पिया वञन प्यारा पिरी पाड़ो छॾे मुहड़ो मटींदा पिया वञन उहा घड़ी त अजीब हूंदी विछोड़े वारी घड़ी अजीब हूंदी विछोड़े वारी पर जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो कब्र ते जनाज़ो ईंदो कब्र में जनाज़ो मुस्लमान जो लहंदो हाणे वरी रात जी ॻाल्हि ॿुधो हितां जॾहिं हलंदासीं नओं लिबास विज़ू ताज़ो गौसल थियल अतर अंबीर लॻल हालांकि माण्हू वञे पियो मिट्टी में हिनखे कहिड़े नए कपिड़नि जी ज़रूरत आहे कहिड़ी ख़ुशबू जी ज़रूरत आहे विज़ूअ जी गुस्ल जी छा ज़रूरत आहे मिट्टी में वञे पियो पर न राज़ आहे मोमिन तयार थी गुस्ल कर वज़ू कर नओं लिबास पा अतर मुश्क अंबीर हणी कब्र में हल तोखे रसूलनि जे सरदार जो दीदार थींदो मदीने वारे साईं सां मिलंदे तयार थी हल घोट भंजी हल महबूबनि जे साम्हूं कब्र में लाईंदा अड्डा एड़े मिट्टियूं विझी मुंहिंजा प्यारा दोस्तो हेॾा माइट प्यार रोंदा जनी प्यार ॾेई कयो जवान पाले अॼु कयो से हलिया विया कब्र जे हवाले जनी प्यार ॾे ओ जनाजे में आया भरे पैर पांधी जनाजे में आया भरे पैर पांधी सदा जन सिंगारियो बनिया से कांधी देई जाम खत्मा जची खाक डाले जनी प्यार दे कयो जान पाले कयो से हलिया कब्र जे हवाले जनी प्यार दे उहे रोंदा रोई मोटंदा पर मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह रखी मण मिटनि जा ॾेई जॾहिं कांधी रवाना थी वेंदा मिट माइट अज़ीज़ दोस्त मुंहुं मटे रवानो थींदा हिन मुंहिंजा प्यारा कब्र वारे वटि ॿ मलाइक ईंदा चवंदा ओ मोमिना मुसलमान उथी सवलो थी वे पान खे ठाहा उथी भी अॼु राजन जो राणो तोखे मिलण अची रहियो आहे सवलो थी वे अदब सां थी वे मदीने जा साईं अचनि था पिया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम तोखां पुछण अचनि पिया अल्लाह अल्लाह महबूबनि जो नालो ॿुधी मिट विसरी वेंदा अमर विसरी वेंदी बाबो विसरी वेंदो भाइर विसरी वेंदा भेनरूं विसरी वेंदियूं हर शइ विसरी वेंदी जिन दिलां विच इश्क समाना रोना कमना जिन दिलां विच इश्क समाना ए रोना कमना मिलदे रोंदे विछड़दे रोंदे रोंदे टुरदे राह मदीने जे साईं जो नालो मुबारक ॿुधंदो
यकदम उठंदो पान खे सवलो कंदो कफन ठाहींदो उठी बाहूं ॿधी बीहंदो अल्लाह जा महबूब जॾहिं साम्हूं जलवा अफरोज़ थींदा मुंहिंजा प्यारा ॿियनि जे लाइ जो उन क़ब्र खां ज़मीन ताईं पर्दो हटाइबो आहे साईं करीमनि जो दीदार उनखे मुंहिंजा प्यारा उतां करायो वेंदो आहे रोज़े मुबारक मां पर अल्लाह जा महबूब पंहिंजे आशिक़नि जे क़ब्र में पाण जलवा अफरोज़ थींदा पाण मिलण जलवा अफरोज़ थींदा मोमिन जी नज़र जॾहिं महबूबनि जे चेहरे मुबारक ते पवंदी अल्लाह अल्लाह मुरकंदो क़ब्र जी ऊंधाई ऊंधारो विसरी वेंदो क़ब्र जी अकेलाई विसरी वेंदी विछोड़ा विसरी वेंदा दुनिया वारा ग़म दुख विसरी वेंदा जॾहिं महबूब जे चेहरे ते नज़र पवंदी सो महबूब जंहिंजे लाइ मोमिन त दुआऊं घुरंदो वेंदो त पहिरें पवंदी शान चवंदी शान अल्लाह रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में है उठत आर्य जाम जामिया उठत आर्य जाम जाला ओ भागो वठंदी शान चवंदी शान अल्लाह रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में चढ़ी जबल चोट ते मियां चढ़ी जबल चोट ते मियां ऐं सॾड़ा कंदी शान पो चवंदी शान अल्लाह रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में अदियूं शाह लतीफ़ चे मियां भिट जो घोट लतीफ़ चे अल्लाह मिन्नतूं बाहूं ॿधंदी शान चवंदी शान अल्लाह रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में मलाइक पुछंदा ऐ खुदा जा बाना सुञाणी छो केरा सुञाणप बाद में कराईंदो सरकार जब कब्र में आए मैं पाँव पर गिरूं गर मलाइक मुझसे कहें उम्मती सर उठा तो मैं यूं कहूँ कि मैं पाए मुस्तफा से ऐ फरिश्तों क्यों उठूं मर के पहुंचा हूँ यहाँ इस दिलरुबा के वास्ते ऐ मलाइको सुञाणप तव्हांखे कराया थो ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए मकीनो मकान सब तुम्हारे लिए हम आए यहाँ तुम्हारे लिए हम आए यहाँ तुम्हारे लिए और उठे भी वहाँ तुम्हारे लिए उठेंगे वहाँ तुम्हारे लिए प्यारा मुसलमान भाइयों मोमिन जी नज़र पवंदी कब्र विसरी वेंदी राज विसरी वेंदा मोमिन जो ईमान ताज़ो थी पवंदो मोमिन जो अंग अंग ठरी पवंदो मोमिन जा बेड़ा पार थी वेंदा जॾहिं आमिना जे लाल जो दीदार कंदो तो प्यारा मुसलमान भाइयों जॾहिं मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जो यो कमाल आहे रब करीम जे दीदार जो कमाल छा जॾहिं रोज़ेदारनि जे लाइ पर्दा हटंदा रोज़ेदारनि जे लाइ हिजाब हटंदा घूंघट पर्दा हटंदा दीवारूं हटंदियूं अल्लाह पाक रोज़ेदारनि खे पंहिंजो जॾहिं दीदार कराईंदो
मुझा प्यारा दोस्तों रोज़ेदार बाबे रयान खे भुलाए छॾींदा जन्नत विसरी वेंदी हूर गुलमान विसरी वेंदा मौला ये पर्दा हाणे अॻियूं न ॾिजां मौला घूंघट न आणजां जेको तुंहिंजे दीदार में मज़ो आहे सो जन्नत में नाहे हूरन में नाहे गुलमाननि में नाहे मौला असां दुनिया में कंहिं बि शइ में उहो लुत्फ़ मज़ो न ॾिठो जेको रब तुंहिंजे दीदार में आहे सुभान अल्लाह मौला असां त हैरान आहियूं एतिरी बुख असां बर्दाश्त कान कई 16 कलाक जो रोज़ो ज़रूर हो पर मौला हे रोज़े जी बरकत हे रोज़े जो बदिलो जो अॼु असांखे ग़ुलामनि खे तो पंहिंजो दीदार करायो आहे सभई घुंघर तो हटाया सभई हिजाब तो हटाया अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो उन ॾिहाड़े रोज़ेदार जी ख़ुशीअ जी इंतिहा थी वेंदी रोज़ेदार बाग बहार थी वेंदो ॾाढो ख़ुशि थी वेंदो राज़ी थी वेंदो अल्लाह सिधो फरमाए रोज़ेदार फ़िक्र न कर ग़म न कर तो हिकिड़ो महीनो बुख उन में गुज़ारियो आहे पर मां रब तोखे उहो दीदार कराईंदुसि जो तूं इहे फ़िक्र इहे ग़म तोखे दुख विसरी वेंदा इहे बुखूं उञूं तोखे विसरी वेंदियूं मां रब तोखे दीदार कराईंदुसि ऐं हिकु रिवायत में आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तूर सीना जबल ते पहुता पोइ रब जो दीदार त कोन थियो पर अल्लाह सां हम कलाम थियो अल्लाह खे अर्ज़ कई मुंहिंजा साईं मां भायां तो त इलाही तोखे वेझो आहियां जो कचहरी कयूं पिया हम कलामी जो शरफ़ हासिल थियो आहे रब करीम फरमायो ऐं मूसा कलीमुल्लाह आऊं हूअं त हर जाइ मौजूद आहियां पर बज़ाहिर तोखां परे इलाही परे वॾा फ़ासिला वॾा हिजाब पर मूसा कलीमुल्लाह हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ तोखां बाद ईसा अलैहिस्सलाम जो वारो आहे ईसा अलैहिस्सलाम खां पोइ मुंहिंजे मिठे महबूब मदनी सरदार जो वारो आहे उन महबूब खे मूं उम्मत ॾिनी आहे महबूब जी उम्मत खे मूं रमज़ान शरीफ़ ॾिनो रमज़ान शरीफ़ जा रोज़ा ॾिना जंहिं वक़्तु मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम मुंहिंजा बाना रोज़ो मुंहिंजी रज़ा ख़ातिर रखंदा मूंखे राज़ी करण जे लाइ बुख उन में ॾींहुं गुज़ारींदा शाम जो उन्हनि जा चेहरा हैडा लगा पिया हूंदा चप ख़ुश्क थिया पिया हूंदा ज़बानूं उन्हनि जूं सुकी वेंदियूं पोइ शाम जो टाइम दस्तरखान विछाईंदा उन्हनि दस्तरखाननि ते तरह तरह जा ताम रखंदा दस्तरखाननि ते अची वेंदा ऐं मूसा कलीमुल्लाह वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदहा कुल्लुन फी किताबिन मुबीन खारान पियारण वारो मां रब आहियां मगर मां रब कोन खाईंदो पींदो आहियां मां खाइण पीअण खां पाक आहियां लेकिन मूसा कलीमुल्लाह जेकॾहिं वेझराई जो तो पुछी त पोइ जॾहिं रोज़ेदार रोज़ो छोड़ींदा रोज़ो खोलींदा जेसि ताईं उहे रोज़ो पिया खोलींदा मां रब उन्हनि सां गॾु दस्तरख़्वान ते वेह उन्हनि जे तरफ़ मुर्की पियो निहारींदुसि पोइ छो न चऊं त कुर्ब केॾा थी विया ही ख्वाब हो न ख्याल हो अज किए सदे भर में विहारियों तोनी फकीरी हाल हो कुर्ब केॾा थी विया हे ख्वाब हो न ख्याल हो किए सदे भर में विहारियों तोनी फकीरी हाल हो रमज़ान शरीफ़ जो क़दर कयो रमज़ान शरीफ़ में कुछ न कुछ मुंहिंजा प्यारा हासिल कयो रमज़ान जी इज़त कयो अहिड़ी जो रमज़ान तव्हां खां राज़ी थी वञे तव्हां रमज़ान शरीफ़ खां राज़ी थी वञो ही ओ रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे जंहिंजी पहिरीं राति असां तव्हांजे कामिल पीरनि जे पीर बादशाह पीर जी आमद थी रमज़ान जी पहिरीं रात हज़रत क़िबला साईं सैयद मूसा अबू साले जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था रवायत कई बयान कई आहे आरिफ बिल्लाह से मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ में रवायत नक़ल कई अथऊं त रमज़ान जी पहिरीं राति ई दस्तगीर सोने जो बाबू साईं आरामी हुजे रात जो ख्वाब में मदीने जा साईं आया
मैं तड़फा दूर मदीने तू इथे बचण दा यारो हाल नहीं। मेरी मुश्किल नू हल कर देना तेरे वास्ते कोई महाल नहीं। मेरी शक्ल भी नहीं मेरे अमल भी नहीं किस गल ते सोना नाज करूं। मेरी शक्ल भी नहीं मेरे अमल भी नहीं किस गल ते सोना नाज करां। मेरा जज्बा नहीं अवेश जिहा मेरा जज्बा नहीं अवेश जिहा मेरा इश्क भी वांग बिलाल नहीं। मदीने जा साईं ख्वाब में जलवा फरोस्या फरमायूं पुत्र सैयद मूसा जी मुझा नाना साईं फरमायूं उठी भी तो भाकर पाए मुबारक उठी भी भाकर पायूं मुबारक करियाऊं। साईं फरमाइंदा सुनियो नाने साईं भाकुर पातो तो पान केड़ी मुबारक ॾिनूं। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो औसे आज़म दरमयाने औलिया औसे आज़म दरमयाने औलिया चूं मोहम्मद मुस्तफा दरमयाने अंबिया। सैयद मूसा जंगी दोस्त तोखे लख लख मुबारक हुजल जो खुदा पाक अजरात तोखे उहो पुट उहो फर्जंद अता करे रहियो आहे जंहिंजो शान दुनिया जे वलियन में अहिड़ो हूंदो जहिड़ो शान मुंहिंजो तमामु नबियन में आहे। जीअं मां मदीने जो साईं नबियन जो इमाम सरदार आहियां इं तुझे बचड़े दस्तगीर जो शान वलियन में हूंदो यानी वलियन जो सरदार वलियन जो इमाम हूंदो। तॾहिं चवंदा हूं त मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो आहे। मुर्शिद जंहिंजो दस्तगीर ओ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे जंहिंजो अब्दुल कादिर पीर यारहीं ॿारहीं करण सवाबा दुश्मन लाए जीअरे अज़ाबा यारहीं ॿारहीं करण सवाबा ओ यारहीं ॿारहीं करण सवाबा दुश्मन लाए जीअरे अज़ाबा। जन मिस्र विढ़ाया खीर तंहिंखे जन मिस्र विढ़ाया खीर जंहिंजो मुर्शिद आहे दस्तगीर चोरन खे अबदाल बणाए चोरन खे अबदाल बणाए साईं कोझा किनड़ा पियो बख्शाए कोझा किनड़ा पियो बख्शाए ओ जेके सैयद जी आ उकीर तंहिंखे जेके सैयद जी आ उकीर मुर्शिद जंहिंजो दस्तगीर शफी
शफी मोहम्मद शाद सदाए शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शल बगदाद घुराए भूरल शल बगदाद घुराए ओ जंजो जीलानी या पीर तंखे जंजो जीलानी या पीर मुर्शिद जंजो दस्तगीर तंखे प्यारा मुसलमान भाइरो बाबे साईं फरमायो जी जल अम्मा फरमायो अल्लाह से मुखे जने सुहणो बादशाह पीर अता फरमायो ईद जी रमजान शरीफ जी पहिरीं रात हुई बादशाह पीर आया तो माण्हुनि रोज़ो पे रखियो रोज़ो पे रखियाऊं रोज़ो रखी पूरो कयाऊं शहरी जो ऐलान थियो तो रोज़ो बंद थियो रोज़े जो टाइम ख़त्म मां पंहिंजे प्यारे बचड़े दम दस्तगीर खे खीर पियारण जो इरादो कयो जियां जो मां खीर जो इरादो कयो दस्तगीर पंहिंजे अखियुनि सां मूंखे मना जो इशारो कयो जी जलमा बार दुनिया में दान बड़ा थी बालग थी रोजा रखंदान मां पीरन जो पीर बनजी आयो आया दम दस्तगीर बनजी आयो आया मुझी अम्मा मुझे ला हुक्म रब जो त दस्तगीर तुझो अज खां रोजो शुरू आहे तॾहिं त जेॾा तेॾा धूम मची तबालब मुंहिंजो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालब मुंहिंजो साईं दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो है बुढ़ड़ीअ जी जन पाणीअ बोढ़ी पुट बि हिकिड़ो पाण बि पोढ़ी दजले दरिया खां अचनि पिया पोढ़ी माई रोंदी साईं दस्तगीर सुण उतां अचे माई रोए थी सोना मां दस्तगीर ॾे वञा पई सुञाणे न पई साईं फरमायो कॾहिं तो पीरनि जो पीर ॾिठो आहे न मुंहिंजा साईं ॾस पियो आहे त उहो दस्तगीर जंहिंजे इशारे ते वण हलनि था जंहिंजे इशारे ते ख़ुदा पाक हुनजा कम करणु फरमाईंदो आहे मां हुन महबूबे सुभाणे ॾे वञा थी मुझा साईं अकेलो मुझो पुटो मुझो सहारो हो जंज में वियो हो शादी में पे वियो बेड़ो पानी जे हवाले थियो पानी में बुडियो मुझा साईं मां दस्तगीर दे वञा पई वो बुडल बेड़ो कदी मुखे पंजो पुट मोटाए दे बुधाए बुधा बुधा पई त बोड़ में रधल कुकड़ में जीरो करियो छड़े बोल जा रधल कुकड़ जिंदा करे थो उन बादशाह पीर दे रवानी थिया साईं फरमायो माई पीरन जो पीर पीर दस्तगीर माया प्यारा मुसलमान भाइरो उन कंठीअ ते भी बादशाह पीर पीरन जे पीर हीअं हथ जो हीअं इशारो कयो बेड़ो बुडल मथे ईंदो वियो अरसे जो बुडल बेड़ो ॿाहिरि आयो भाई साहबा इहो बेड़ो आया बो बेड़ो आ जी मुझा साईं मुझा मुर्शिद कामल इहो ही बेड़ो आ हो मुझो पुट नजर अचे पयो बुढ़ड़ीअ जी जन पाणीअ बोड़ी पुट बि हिकिड़ो पाण बि पोढ़ी बुढ़ड़ीअ जी जन पाणीअ बोड़ी पुट बि हिकिड़ो
है मिस्किन माई मुश्किल में आई, मिस्किन माई मुश्किल में आई, वाहर थी आए तू वीर, वाहर थी आए तू वीर, तालिब मम जो सही दुनिया जा रबर दम दस्तगीर, तालिब वंड मिलियो मैं खाना वडेता, खाली वञूं कीअं तुंहिंजे दॾे। साईं जो पंहिंजो ऐलान आहे, पंहिंजो ऐलान आहे त मुरीद गम न कर, मुरीद न घबराए, जीअं ज़मीन ते आसमान जो सायो आहे ईअं तो मुरीद ते मां दस्तगीर जो सायो। मुंहिंजा मुरीद तूं गम न कर, बेईमान थी न मरने, ईमानदार थी मरने, ऐं मुरीद तोखे मुबारक हुजे तेसिताईं असां जन्नत में कदम न रखंदासीं जेसिताईं आख़िरी मुरीद बख़्शराए रवानो न करे। वंड मिलियो मैं खाना वडेता, खाली वञूं कीअं तुंहिंजे तॾे तां, वाग जा वरतई है सभु परतई, वाग जा वरतई है सभु परतई, तोणी मुरीद सगीर कबीर, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका, सलावतुल्लाह। वक्त जो चमके सितारो, हाज़री जो थिए इशारो, अची ॾिसां अवां जो रोज़ो प्यारो, अची ॾिसां अवां जो रोज़ो प्यारो, लई वञे दिल तां मुंझारो, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावत अलैका, सलावत रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व किना अज़ाबन नार। रब करीम अजो की महफिल जो सवाब, यारी शरीफ लंगर न्याज़न जो सवाब अल्लाह से पहिरीं पंहिंजी दरबार में क़बूल फरमा। उन्हनि जे तरफ़ां जिन हिन महफिल जो इंतज़ाम कयो आहे, अल्लाह से उन्हनि जे तरफ़ां पंहिंजे महबूब जी बारगाह में क़बूल फरमा। मदीने जे साईं जा वालिदैन शरीफ़ैन रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़वाज मुत्तहरात, आल पाक, असहाब सगोरा, ताबीन तबा ताबीन, जमी मशाइख़ ज़ाम, जमी उलमा किराम, बिलख़ुसूस यारहीं वारे पीर, पीरनि जे पीर, बादशाह पीर जी दरबार में क़बूल फरमा। साईं जा वालिदैन, साईं जा उस्ताद, साईं जा मुर्शिद, साईं जा शागिर्द, साईं जा मुरीद, ख़लीफ़ा, अक़ीदतमंद ॾींहुं क़यामत ताईं यारियूं कारियूं करण वारनि जी दरबार में क़बूल फरमा। अल्लाह से हाजी शीदी ॻोठ खां जेके बि तुंहिंजा बाना बानियूं गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे रूह खे सवाब अता फरमा। जमील मोमिनीन, जमील मोमिनात, जमील मुस्लिमीन, जमील मुस्लिमात जी दरबार में सवाब क़बूल फरमा। अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे सदके, सुहिणे बादशाह पीर जे सदके असांजूं बड़ी मुश्किलातूं आसान फरमा, असांजा मर्ज़ कर्ज़ सभु असां सां दफ़ा फरमा। ऐं अल्लाह साईं असां ते निगाह करम फरमा, सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा, असांजे रिज़्क़ रोज़न में वाद ऐं बरकत फरमा। इन इलाके ते मींहुं बरसात वसा, इन इलाके ते बारानी रहमत नाज़िल फरमा। जिते जिते आसमानी मींहं जी ज़रूरत आहे उते मींहुं वसा। ऐं अल्लाह असांजा जेॾां पेर हुजनि ओॾां ख़ैर हुजनि। बहक़ बहुरमत मुहम्मद व आलि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अलैहि। अल्लाह हिकिड़ो ऐलान